रीमीरवा NTS में उस्तादनि जी टेस्ट पास 2013 तहरीक मरकज़ पारां सॼी सिंध में एलानियल एहतजाजी मुज़ाहिरनि जे सिलसिले में ठरी मीरवा प्रेस क्लब आॾो जावेद बलोच, मुनीर अहमद, बशीर अहमद, मोहम्मद असलम, शफ़ीक अहमद, कलीमुल्लाह शर, सरफराज़ गोपांगी ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्लेकार्ड ऐं बैनर खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। निटण उस में हक़नि जी हासिलात लाइ छिती नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त NTS उस्तादनि जी टेस्ट पास 2013 जे उम्मीदवारनि जो हिकु ई मुतालबो आहे त 60+ खां 97+ ताईं मार्कूं हासिलु कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर ॾेई सनन बेचैनी ख़तमु कई वञे। हुननि जो त 40+ पॉलिसी नामंज़ूर, छाकाणि त असीं 40 खां वधीक 60+ मार्कूं हासिलु कयूं आहिनि। हक़ असांजो आहे, असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, तालीम जे सूबाई वज़ीर सरदार शाह, सेक्रेटरी तालीम अकबर लगारी ऐं तालीम खाते जे ॿियनि अमलदारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त ऑफर आर्डर ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।